लाउड जो मेहरबानी पोइते हलिया वञो दोस्त अदा सभु पोइते हलिया वञो समी ॿारनि सभिनी पोइते कयो हिकु ॿिए खे केरु बि न अचे सभु पोइते हलिया वञो हीअ अॻियां हटो दोस्त अॻियां दोस्त सभई हटो अॻियां दोस्त सभई हटो सनान खान पार्टी चेयरमैन सिंध जो आशिक है उनजो हुक्म है सभई अॻियां पोइते हटी वञो इको खां सभई हटी वञो सभई दोस्त इको खां हटी वञो अदा तव्हां बि हटो दोस्त हिते चैन ठाहिण जी ज़रूरत कोन्हे पोइते हलिया वञो सभई पोइते हलिया वञो सभई दोस्त पोइते झंडा सभई बुलंद कयो माण्हू असां मुखातिब थियण लाइ जीअं सिंध क़ौमी महाज जे कल्चर सेक्रेटरी ॾाढो तहर सुमरो खे गुज़ारिश कंदुसि त जीअं असां मुखातिब थिए ॾाढो तहर सुमरो बाबा महिरबानी करे परे थी शहीद सिंधु देश बशीर खान कुरैशी जो मासूम फर्जंद मोहतरम सलमान खान कुरैशी साहब सीनियर वाइस चेयरमैन भाजपा मयसर साहब मोमिन समो साहब दीदार शाम अशरफ करोड़ो मुझा ॿिया बहादुर साथियों जीए सिंधु देश जीए साईं जीएम सैयद जीए बशीर खान कुरैशी जी जिदोजहद सिंध घुरे थी आज़ादी अवाजी वॾी महिरबानी अॼु असांजो जलसो आहे इन जलसे में धारिया असांखे सॼे सिंध जे अंदरि 1952 खां पोइ जेके बि सिंध में धारिया आया आहिनि उहे असांखे नामंज़ूर आहिनि हथ मथे करे ॿुधायो त असांखे नामंज़ूर आहिनि मुंहिंजा भाइरो मुंहिंजा साथियो ऐं जीअं सिंध क़ौमी महाज जा कारकुनो हिन वक़्तु सिंध जे अंदरि तव्हांजे मथां वॾो इम्तिहान आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जीअं सिंध क़ौमी महाज जे कारकुननि जे मथां हमला था थियनि जीअं सिंध क़ौमी महाज जे चेयरमैन जे मथां मीडिया ट्रायल पियो थिए अहिड़ा माण्हू जिन जे वजूद जी ख़बर कान्हे अहिड़ा माण्हू जिन जो ट्रिक ठगीअ ते ठाह आहे अव्हांखे यादि रखो तंज़ीम जे हर हुक्म ते तव्हांखे लबेक करणी आहे बशीर खान जो अॼु रूह सलमान खान कुरैशी में मौजूद आहे रहबर सिंध साईं जीएम सैयद जो रूह सलमान खान में मौजूद आहे अॼु दुनिया ॾिसे पई त असांजी जिदोजहद जारी आहे ऐं इहा जिदोजहद सिंध असांजी माउ आहे धारिया सिंध छॾे वञे भाइरो असां अॼु
इन मज़लूम जे इन सिंध धरतीअ जे अॼु अतातुर को टावर आहे सिखर जो जिते शहीद हेमू कालाणी खां पोइ बशीर खान कुरैशी हिते ख़िताब करे वियो। अॼु असां हज़ारनि जे तादाद में अॼु हिते इकट्ठे थी करे दुश्मन खे ॿुधायो आहे त सिंध न तरक़ी आहे, जस्कम अॼु बि ज़िंदा आहे ऐं जस्कम सिंधी क़ौम जे लाइ जिदोजहद कंदी रहंदी। अव्हां जी वॾी महिरबानी। जीअं सिंधो देश, जीअं साईं वीरम अॼु हिकिड़ो ई नारो आहे तव्हां आशिकनि जे वधी इतिहाद जो मुज़ाहिरो हथ मथे खणी नारनि जो जवाब ॾियो। सिंध में धारा, सिंध में धारा, आख़िर ताईं आवाज़ अचे। सिंध में धारा, सिंध में धारा, सिंध में धारा, सच्चो देशी पक्को देशी। अॼु शहीद बशीर खान जे रूह खे सलाम ॾियणा आहिनि, पैगाम ॾियणा आहिनि, तंहिं करे वॾे जोश ऐं जज़्बे सां सच्चो देशी पक्को देशी, सच्चो देशी पक्को देशी। अॼु सिंध जे हिन परमन आशिकनि जी हिकिड़ी जेकी निशानी आहे, जीअं सिंध क़ौमी महाज कारकुननि जी हिननि जी जदोजहद पुरमन जदोजहद हूंदी आहे। अॼु पुरमन तरीक़े सां पंहिंजे वतन जी मालिकी वारसी लाइ गॾु थी हिन सखर घंटा घर ते इहा घुर करे रहिया आहिनि त भेज भिटाई वो अफ़गानी गो, भेज भिटाई, भेज भिटाई, भेज भिटाई, भेज भिटाई। हाणे जीअं सिंध क़ौमी महाज माया सेक्रेटरी मोहतरम मोमिन समो खे गुज़ारिश कंदुसि अची अव्हां सां मुखातिब थिए। मोहतरम मोमिन समो अदा ही देश वरी इको जे गाड़ी का चीथा न यो मेहरबानी कर पहुंचे ला इते भी मोहतरम परते दिबियो मोदा रहन के परते कर अब नीचे परते कर ये बियारो नीचे बियारो केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो ठाहे न सघंदो नक्शो सिंध जो, रतो असांजो वहंदो रहंदो चवंदो रहंदो जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध। सिंध सिंध मुक़दस अक़ीदो ऐं ईमान आहे, सिंध गीता इंजील ऐं क़ुरान आहे। सिंध जीअरे पंहिंजो अजोड़ी अमन, पाण खे हाणे आज़ाद घुर्जे वतन, पाण खे हाणे आज़ाद घुर्जे वतन। हिन सखर शहर जा रहवासियो, बसगिरदाई खां आयल असांजा दोस्तो, अॼु जीअं सिंध क़ौमी महाज उन जो चेयरमैन सनान खान कुरैशी सिंध जे 3 नंबर हिन वॾे शहर सखर में इन मौक़ुफ़ खणी आयो आहे, हिकिड़ो पैगाम खणी आयो आहे त हिन धरतीअ जा वारिस ऐं मालिक सिर्फ़ सिंधी माण्हू आहिनि। सिंध में हिन सिखर जे शहर में सिर्फ हिकिड़ो मौक़ुफ़ खणी आया हो त सिंध में धारिया नामंज़ूर। उहो धारो अफ़गानी पठान हुजे, उहो धारो बंगाली ऐं बिहारी हुजे, उहो धारो जेकॾहिं पंजाबी आहे त असां सभिनी धारियुनि माण्हुनि जे निकाले जी घुर था कयूं त सिंध में धारिया नामंज़ूर। सिंध जे अंदरि उन्हनि हुकुमराननि खे बि चऊं था, सिंध असेंबली में वेठल मेंबरनि खे, त जेकॾहिं तव्हां सिंध जे माण्हू खां वोट वठी आया हो त वोट तव्हांजे
तरीक़ो नाहे। सिंध असेंबली में वेठल माण्हू इहो बिल पास कराइनि MP MLA त सिंध में धारा नामंजूर ऐं सिंध जे अंदरि जेतिरी बि प्रॉपर्टी मिल्कियती आहे त कंहिं बि धारे खे उहा ख़रीद करण जो को बि हक़ न ॾिनो वञे। असां चऊं था त डोमिसाइल ऐं PRC कंहिं बि धारे माण्हू खे ठाहिण जो हक़ हिते न हुजे। हिते असां चऊं था त हितां जूं मिल्कियतूं, हितां जी धरती, हितां जो पाणी, हितां जो सिंधु दरिया, उन जा सिर्फ़ ई सिर्फ़ फ़क़ति जेकॾहिं वारस आहिनि त ही टोपी ऐं अजरक वारा आहिनि, ही सिंध जा माण्हू आहिनि, बाक़ी केर बि न आहे। असां इहो बि चवंदा आया आहियूं, हमेशह इहा घुर कईसीं सिंध जे चौकनि ऐं चौराहनि ते, ही ॻाढ़ो झंडो तव्हां सिंध जे माण्हुनि जी ज़मानत आहे। जेसि ताईं तव्हांजे हथनि में साईं GM सैयद जो फ़िक्र, शहीद बशीर खान कुरैशी जी जदोजहद ऐं ही ॻाढ़ो झंडो तव्हांजे हथनि में हूंदो त हिकु ॾींहुं हिन धरतीअ जा वारस ऐं मुकमली हक़ हुक्मरानी आज़ादी तव्हांजे हथनि में हूंदी। ऐं असां उन्हनि सिंध जे नौजवाननि खे, हिन सखर शहर में बीठल नौजवाननि खे जेके फेसबुक इस्तेमालु कनि था, ख़ुसूसन उन्हनि नौजवाननि खे असां चऊं था त मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, हिते मुनज़म थी, मुतहद थी, इतिहाद जे ज़रिए धारियुनि खे जिदोजहद जे ज़रिए, सियासी जिदोजहद जे ज़रिए, जमहूरी जिदोजहद जे ज़रिए जेको आहे उहो निकाली ॾींदासीं। ऐं असां चऊं था उन्हनि खे त ही फर्दनि जो मसइलो न आहे त फर्द रोडनि ऐं रस्तनि ते अचनि, हिते तंज़ीमूं पार्टियुनि खे मुनज़म करणो आहे ऐं साईं GM सैयद जे फ़िक्री माण्हुनि खे मुनज़म करणो आहे ऐं उहे ई हक़ीक़ी जंग धारियल माण्हू सां जुटे सघनि था। ॿिए में ज़रूरत ई न आहे जेको आहे ऐं असां इहो चऊं था त जेकॾहिं सिंध असेंबलीअ मां अहिड़े बिल न पास करायो धारियुनि जी आबादकारी जे ख़िलाफ़ त पोइ इन्हनि माण्हुनि जो बि असां घेराव कंदासीं ऐं ही माण्हू सिंध जा माण्हू इनखे कतई तौर ते माफ़ तारीख़ी तौर ते न कंदा। तव्हांजी महिरबानी। नारो तव्हांजे दिलनि जी तर्जुमानी, तव्हांजे इश्क जी तर्जुमानी मथां थींदी, तंहिं करे भरपूर नारे जो जवाब ॾियो। अॼु पाण जीअं सिंध को बि महाज़ हिन सखर शहर में घंटा घर चौंक ते हिकिड़ी एजेंडा खणी आया आहियो त सिंध में गैर कानूनी अफ़गाननि खे निकाली ॾियो। तंहिं करे इहो गॾियल नारो ज़ोर सां लॻंदो, सिंध में धारा, पोइ आख़िर ताईं झंडो झूलाए जवाब ॾियो, सिंध में धारा, सिंध में अफ़गानी, सिंध में बिहारी, सिंध में बंगाली, सिंध में बर्मी, सिंध में धारा। इन झंडनि खे झूलायो जी मीडिया वारा रिकॉर्ड कनि त जीअं सिंध क़ौमी महाज़ जा कारकुन पुरअमन सियासत जा तख़लीक़कार आहिनि, उहे पुरअमन सियासत जा तख़लीक़कार आहिनि। हाणे जीअं सिंध क़ौमी महाज़ जे सीनियर वाइस चेयरमैन मोहतरम अमजद खान महसर खे गुज़ारिश कंदुसि त अची पाण ख़िताब कनि। अमजद खान महसर, अदाई इको जॻह हटो न। आस्ते 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 इतने सही करो कुर्सी का। दोस्तन के गुजारिश आहे जेका शुरुआगी थिए थी पई आहे शुरुआगी न कयो। अॼु सॼी सिंध में उहे कुवतूं ऐं माण्हू ॾिसनि था पिया त शहीद बशीर खान कुरैशी जा आशिक अॼु सिंध जे 3 नंबर वॾे शहर में वॾे डिसिप्लिन सां गॾु थियनि। ऐं तव्हां कुझु दोस्त ख़बर न आहे छो शुरुआगी था कयो।
एहतजाजी इन रैली में गॾु गैरतमंद ऐं धरतीअ जा आशिको जीअं सिंधु देश GSI GM सेठ जीअं सिंध जो अज़ीम शहीद मोहतरम बशीर खान कुरैशी चवंदा हिकिड़ो अॼुकल्ह सोशल मीडिया ते कॉल थो अचे त समुंड चयो लहरुनि खे त लहरुनि जूं ख़ामोशी ॾिसी ईअं न चइजांइ त को समुंड ख़तमु थी वियो आहे जॾहिं पोइ उभिरियासीं जॾहिं पियो थियासीं त तूफ़ाननि खां बि तूफ़ान थी उभरंदासीं सुनान खान कुरैशी जंहिं धारी आबादकारीअ जे लाइ सिर्फ़ सखर डिवीज़न खे ऐं लालकारे डिवीज़न खे सॾु ॾिनो ते आशिको अचो त एहतजाज कयूं 24 तारीख़ हिते सखर में 27 तारीख़ नवाबशाह में ऐं 29 तारीख़ हैदराबाद में त सॼी सिंध जे सॼी धरतीअ जे सरफरोश पुट शहीद बशीर खान जे आशिकनि चयसि त लबैक सुनान खान लबैक ऐं अॼु विख ते सखर जे शहर में ही अदम तशद्दुद जा पैरोकार ही धरतीअ जा आशिक चवनि था त धारिया सिंध में घणो तो खाधो घणो तो पातो ही अफ़गानी दहशतगर्द जंहिंखे 2010 में PP सरकार चयो त जो तव्हांखे असां जॻहूं ॾियूं कराची में सिंधी माण्हुनि खे ॿोॾि मुतासिरनि खे हिननि तरे कढियो ऐं अफ़गानी दहशतगर्दनि खे हिननि पनाह ॾिनी ऐं उन वक़्तु बि सिंध जा गद्दार चुप हुया पर धरतीअ जे हलाली पुट 2010 में बशीर खान अफ़गाननि जूं कैपूं पटे चयो त धारा सिंध मां लॾे वञो सिंध छॾे वञो तव्हां मुंहिंजी माउ खे हिन धरतीअ खे नुक़सानु पहुचाईंदो असां ख़ामोश वेठासीं पर तव्हां ॾिठो त अफ़गानी दहशतगर्द जेके हिन सखर में सभिनी शहरनि में आया शुरू खणी गारियूं था ॾियनि बिलाल काका खे शहीद करे गारियूं था ॾियनि सॼे सिंध में गारियूं था ॾियनि असां चऊं था त गारियूं न ॾियो तव्हां हिन धरतीअ जे मलहकनि खे हिन धरतीअ जे आशिकनि खे तंग न कयो ही सैयद जा पैरोकार आहिनि असां चाहियूं त हथियार न खणंदासीं हिननि झंडनि मां डंडा कढी असां जेकॾहिं चाहियूं त धारियो हिकिड़ो बि हिते न रहंदो अफ़गानी हिते हिकिड़ो बि न रहंदो सभई सिंध छॾे वेंदा विख ते सिंध जा आशिक वेठा आहिनि तंहिंजे करे अॼु जी रैली अॼु जो हीअ एहतजाज ही सभई जेके बि कारकुन हिते गॾु थिया आहिनि अॼु असीं तक़रीरूं करण न आया आहियूं पर असीं धरतीअ जे दुश्मननि खे पैगाम ॾियण आया आहियूं त ही जॾहिं लखे आशिक वरी ही हलंदा वेंदा ऐं कराची जो रुख कंदा त किरोड़े किरणनि जे तइदाद में पंहिंजी धरती माउ जे हिफ़ाज़त जे लाइ ही निकिरी पवंदा ऐं अॼु जो पैगाम जेको आहे उहो इहो आहे त धारियो हिते जेको बि आहे उहो बंगाली आहे बर्मी आहे या ही अफ़गानी आहे उहे सिंध छॾे वञनि उहे धरती मां बोझ आहिनि उहे हिते बम ब्लास्टिंग बि कनि था ऐं असीं त उन पठाणनि खे चऊं था त जेके हिकिड़े सालनि खां वठी धंधो कनि था उहे हिननि अफ़गाननि जी निशानदही करे हिननि जा होटल बंदि कराइनि हिननि खे हितां तरे कढनि इहे असांजूं चंद गुज़ारिशूं हाणे आख़िरी जेको थींदो तव्हांजो महबूब चेयरमैन ख़िताब कंदो आख़िर में हिकिड़ो शेर दोस्त सभु गॾिजी पढ़ंदा आहियूं उन रैली में बि पढ़ंदासीं त सिंध जे दुश्मननि खे ख़बर पए त जीअं सिंध जो झंडो अॼु बि उभो आहे जीअं सिंध जो झंडो उभो कयो त केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो गुज़ारिश आहे थोरो हाणे महिरबानी थोरो स्पेस ॾेई पीअंदा ऐं पोयां जेके मथे बीठल सभई लहो
मथे चढ़ दो इतने जिस कल्चर में सिंध कितने ने खाधी ना है ना आता लाउडर का हटा ना कोई तो लाउडर का पट्टे ला लो लाउडर का पट्टे ला लो पट्टे कोई तो पट्टे ला लो सब आता है लाउडर दोस्त अजीजा ये लाउडर ना दोस्त पट्टे क्यों सही आसिफ